नाज़रीन, टंडो मीर अली में मीरवा केनाल में निकिरंदड़ मुख़्तलिफ़ शाखुनि में हथरादू पानी बंद करण ख़िलाफ़ सवे आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। संदन चवण आहे त शाख में पानी फराहम करे खेनि परेशानीअ खां बचायो वञे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ जो रिपोर्टर नईम शर। जी नईम। टंडो मीर अली बरसात सीगे स्टाफ से मौजूद आयो जिथे आबादगारन पारा एक जेके मीरवा केनाल शाख में केनाल में निकरंदड़ शाखूं जेके मुसलसल बासरन जी चवण ते बंद कयूं वयूं आहिनि ऐं उन खिलाफ़ सभई आबादगार जेके आहिनि रोडनि ते निकिरी आया आहिनि। उन्हनि सीगे स्टाफ ते धरणो हयो आहे ऐं जेको केतिरा ई आबादगार ते मौजूद आहिनि धरणो ट्रैफिक मुअतल करे छॾी आहे। उन बस आबादगार सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो वधीक छा चवण आहे। करप्ट जेके कामोरा आहिनि या जेके नुमाइंदा आहिनि ऐं वरी उन हिसाब सां उहे पंहिंजी मर्ज़ी जो पानी इस्तेमालु करे पंहिंजी मर्ज़ी सां बंदि कनि था, वाराबंदी कराई वेठा आहिनि। हे मिसकिन माण्हुनि वटि न को पीअण जो पाणी आहे, न कंहिं ईअं सम्झो जानवर जेके आहिनि बुख मरी रहिया आहिनि, माण्हू जेके आहिनि उहे तड़पी रहिया आहिनि, उन्हनि खे पीअण जे लाइ पाणी न आहे। हे असांजो सरापा एहतजाज सिर्फ़ु ट्रेलर आहे हिननि जे लाइ। जेकॾहिं हिननि खे इहो पाणी इक्वल न कयो वियो हफ़्ते जे अंदरि उन टाइम ऐं हे एहतजाज जो दाइरो असां जॾहिं वधायोसीं उन खां पोइ वरी असां कानूनी तरीक़े सां असां जेको आहे सो कोर्टुनि में बि वेंदासीं। असांजो जेको एहतजाज आहे धरणो आहे ही पानी जे लाइ धरणो आहे। त जेको मीरवा जे शाखूं आहिनि अलीबर सदारंग बिलावल या सोनवा इन ते जेका हथरादू जेका कई वई आहे वाराबंदी, त वाराबंदी जो असूल हूंदो आहे त 8 ॾींहं पाणी छॾियो वेंदो आहे त 8 ॾींहं पाणी बंदि कयो वेंदो आहे। पर हिते असूल उल्टा आहिनि, हिते असूल बि पीपलनि जा आहिनि त हिते वाराबंदियूं बि पंहिंजे पीपलनि जी मर्ज़ीअ सां आहिनि ऐं हुक्मरान तुर जी मर्ज़ी सां आहिनि। पानी हाणे जेकॾहिं पोखाई जी मौसम आहे त पाणी आहे कान, लिहाज़ा असां आला अदलिया खे, चीफ जस्टिस खे, वज़ीर आला सिंध खे ऐं ॿिया जेके आला अमलदार आहिनि उन्हनि खे अपील था करियूं बराए महिरबानी करे हिन हारियुनि नारियुनि जो सोचियो वञे जेके परेशान आहिनि। मीरवा में निकिरंदड़ तक़रीबन 10-12 शाखूं आहिनि जिन में मुसलसल 3 महीननि खां पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि नथो छॾियो वञे ऐं सॼो पाणी बासर एमपीअ खे मीरवा जी पुछड़ीअ ते ॾिनो थो वञे। उन्हनि शाखुनि में असांजे सभिनी आबादगारनि जो को फसल न थियो आहे, पोखाई जी सीज़न अची वई आहे त को ॿारो गाह जो बि न पोखे सघिया आहियूं। 9 शाखूं आहिनि जिन में मुसलसल 3-4 महीननि खां पाणी बंदि आहे। असां ॿियो कोण वग़ैरह त ठहियो पर असां माल जो चारो बि न काए सघिया आहियूं। अॻ में त हारनि जी सिंध जे माण्हुनि जी तालीम एजुकेशन ख़तमु कई वई, उन खां पोइ इलाजु कोन थो थिए। उन खां पोइ हाणे जेको आख़िरी गिरह आहे रुखी मानी उहा बि ख़तमु कई थी वञे। इंशाअल्लाह ताला हे जेके बुखियो अवाम आहे हे पंहिंजे हिननि जे बंगलनि ॾे रुख कंदो ऐं हिननि जो गिरेबान पकड़ींदो। त आबादगार जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। आबादगार जे लाइ त टंडो जेको मीरवा केनाल मां निकिरंदड़ मुख़्तलिफ़ शाखूं आहिनि उहो बासरनि जे चवण ते वक़्तु सिर्फ़ु हफ़्ते में 3 दफ़ा बंदि कयूं थी वञनि। जो चवणु आहे त असांखे ॿियूं नौकरियूं ॿियूं सहूलियतूं न मिलियूं। असांजे जीअं जेको फसल खाईंदड़ पाणी आहे उहो पाणी बि असांजो बंदि कयो वियो आहे। असांजी ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि, असांजो माल मरण लॻो आहे। ख़ुदा रा असांजे शाखुनि में पाणी ॾेई असां मां बेचैनी ख़तमु कई वञे।